पिठिया मां ख़बर ईंदा हलो त न्यू सईदाबाद वासी 40 सालन जो नौजवान टैक्सी ड्राइवर धनी बख्श कासकेली जेको 4 महीना पहिरीं कराची में मंशा जे केस में गिरफ्तार थियण बाद खेस लांडी जेल कराची माणियो वियो। अॼु ओचितो हिन खे दिल में तकलीफ़ थी त खेस इमरजेंसी में जिना अस्पताल कराची नियो पियो वियो त वाट ते फौत थी वियो। डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक कई। अहिड़ो इतला न्यू सईदाबाद में संदसि घर भाइतियुनि खे मिलियो त उते कोराम मची वियो। फौती पोयां 4 न्याणियूं 2 पुट ऐं हिकु बेवा सोगवार छॾिया आहिनि। ॿिए तरफ़ फौती जो लाश पुलिस कस्टडी में न्यू सईदाबाद आंदो वियो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।